तू कादर मुतलक हां, तू अली जो भी खालिक हां, तू मुस्तफा जो भी खालिक हां, तू 1,24,000 नबी जो खालिक हां, जमीन और आसमान जो कंट्रोल तुझे हथ में आ। ही ईमान वाला नखा तो मदद छो तो करे पियो, ही मदद ईमान वाला नखा छो तो करे पियो। तो अल्लाह फरमाई दो ही सो दो हर शैतान के हिसाब से रख दिया। मुझे मखलूक के रिस्क की जरूरत है। ओ ईमान वाला अल्लाह खड़ो तवज्जो हो जे अनाज के खड़ो इंच खड़ी करे खाली जमीन में उछला पानी दे या तुझी मुझी मदद हाने तू घर वञी रहे हो फुटाइण कम मुंहिंजो इंतन सुरदा यरसुलकुम तू मुंहिंजी मदद कर मां तुझी कया। यानी ज़मीन अगर पंजरा उनखे जेकी से को ठाहे थो काश तुझे काबिल बनाए थो। असल में अल्लाह के रिस्क की जरूरत कोन्हे का, खाइण की जरूरत ना है, मगर उनकी मखलूक जेका है उहा खाईंदी आ। अल्लाह चवंदो तू इहो जेको कमु करे थो या मुंहिंजी मदद। सही शिरक कुफर सही शिया दुनिया वाली मदद की हद मन कुफर छाजो कुफर। अगर तुम या की मदद इन उन्वान से करे तो जो कुछ भी अली अलैहिस्सलाम वट आहे वो अल्लाह जी अता थिया। वाह वाह ऐं मां उन अल्लाह जी अता मां अली खां घुरां थो। अल्लाह जो अली खे मोहताज सम्झंदो। अली अल्लाह जो मोहताज आहे, कायनात सारी मोहताज आहे, मगर इहो मां थो चवां पर जॾहिं बिस्तरे रसूल ते सुतो हो त वमिन नास मन यशरी नफ्सहु इब्तिग़ा मर्दातिल्लाह। अली तोखे मां पंहिंजूं मर्ज़ियूं ॾेई छॾियूं। या अली अंत नसीमुन नार वल जन्नह। पता क़यामत जड़ी है ये जो मोलन वारो अल्लाह हुआ यो कुर्सी ते जो वेंदो चवंदा वेंदो जी कुर्सी ते जो जगह भी मुंह भी आ सोनो जवान अदो गुरुवारा दस दाढ़ी सुठी तवज्जो है ना। हाणे जॾहिं इहे ॾिसंदो तव्हांखे छा तसवर थींदो इहो वाला इहो तो मीर सुंदर खां तो नज़र में खड़ा हो है। अल्लाह अल्लाह वो अने में मौजूद टेड़ो थी वेंदो न त माता हिते वज़ाहत में हां शियत जो ही अक़ीदो अली वाला जो ही अक़ीदो न दुनिया में अल्लाह नज़र ईंदो न आखिरत में। यो मालिक को त हिते भी न तो नज़र है हुते भी न तो नज़र है। तेरो क़यामत में फैसलो कीअं कंदे तो ही नहीं हसन तो नहीं समझाई गड़ा बाबू भाईदा ये स्टेडियम है नी केड़ो है का खुशी कयो ताके तने अमात में पे संकेता होई दो समझला ताने यानी असा जडे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ियो से त शिरक खत्म कयो से मोहम्मद रसूलुल्लाह पढ़ियो से त कुफर खत्म कयो से। तू अञा लिकाई वेठो तू अञा उन शइ खे लिख छो त हाणे ये जेका मुनाफ़िक़ आहे न ये मुनाफ़िक़ जी सुञाण ई आहे त वो जंगियूं भी कंदो ज़कात भी ॾींदो हज भी कंदो तमाम रोज़ा भी रखंदो नमाज़ भी पढ़ंदो रसूल सां गॾु भी वेहंदो पर जेकॾहिं तवजो कयो पर जेकॾहिं जंग में दब बंदस लॻींदो बि डॿियो वेंदो। जंग
बीमारी का छुटकारो हासिल किए कयूं और जो ज़रियो ही हुआ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। वाह भाई वाह। पैगंबर वटि कुछ आया आराम आया उन जी करे चयो तवज्जो मुझे केते और इस्लाम तो नहीं दो अच्छा सारा जमाना है कुरान तो पढ़ा इंशाअल्लाह तहां भी समझी दो कालत ला अरब आमना कुछ आराम आया जब रसूल बता के या रसूल अल्लाह ईमान दो ईमान वाला अल्लाह वो जो है सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सब तो इन जो दावा कई ईमान की दावा कई खुदा जो आवाज है मुझे हबीब के चो कुल्लम तो है मुझे हबीब के चो तहां ईमान कौन है ईमान नहीं तार चले के बीचो बना तू ये नहीं पूछो सवाल कर दो सही तो छा चुका और के अल्लाह के हुक्म से रसूल के हुक्म दियो अल्लाह के हुक्म से रसूल फरमाए तो अल्लाह जे तो वलाकिन कुलू असलमना ता चौथा सा इस्लाम आओ और इस्लाम जो कलमा चाहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह ये इस्लाम जो कलमा और अल्लाह फरमाता या तो खोले ईमान फी कुलूबिकुम ईमान तहां जी दिल में दाखिली न थियो ईमान तहां जी दिल में दाखिली न थियो ता ईमान नहीं दावा कयो हाणे ये ईमान जड़े तो कलमो भी पढ़ियो नमाज भी पढ़ियो
मुझो भी थी सके तो अना नासिर या रसूल अल्लाह अल्लाह जा रसूल मां तुझो मददगार है तवज्जो आहे लेना हां हाणे जडे अली के रवानो करन था जंग में तो जो इमाम बदराए सिरे हटाए ये मालूम नहीं करे रवानो जो कयो तवज्जो कयो अली के रसूल का फरमाए पियो ये रगड़ा वधा आयो हो अमर बिन अब्द हुलो एडा अली वने पियो पैगंबर फरमायो परसल ईमान कुल्लहु इलल कुफ्र कुल्ले कुल्लु जो कुल्लु ईमान थोबने आखे उठाओ अली कुल्ले ईमान मिसाल या मस्जिद दुनिया काबो हुजे हिते काबो हुजे हिते हेडो वारा हेडे मोहम्मद हेडो वारा हेडे मोहम्मद हेडो वारा हेडे छो काबो मरकज ऐं मरकज में अली खे अल्लाह चाहे नी मिलाद मुसलमान जिए तुझी काबे खां बगैर निमाज बातिल आहे अली जे मोहब्बत खां बगैर तुझो कोई अमल कबूल नहीं कोई भी अमल कबूल नहीं बस या सुभान अल्लाह जेका है वो वली सल्लल्लाहु अलैहि मोहम्मद अल्लाह का ज्ञान और शुक्र है सदा खुश हो मेरी लज्जत से आबाद रहो कुछ जुमला कदो हला फजाइल बुधो दुनिया ये हिन ज़माने में जो कसम में हलूं था इन वक्त भी हुसैन उलमा का दूरी तबाहिया कुछ भी ना है सरकार रदी बचेवा या वेह पिर सां या कर पिर मिटी बचा तेरे करे पाना कुछ भी ना है ना कुरान समझूं ना हदीस समझूं उर्दू भी पूरी नथी अचे पई असांखे मां के वक्त को मसलो छॾे वियो वरी थोरो दोहराए करे मूंसां चवंदो घबराए न मुंहिंजो भाउ मां पंहिंजे मक़सद ते 5 मिंट तवज्जो आहे ना त हाणे ॿियो रस्तो थींदो त या त मां आलमनि ॾे रुजू कयां ऐं चोथों रस्तो कोई कोन्हे त मां जाहिल थी मरी वञां या जाहिल थी मरी वञां न मूंखे वुज़ू अचे न गुस्ल अचे न कफ़न पाइण अचे न पाइण अचे न मानी खाइण अचे हुननि वटि त लंदन बि सेखारे विया असां वटि त मोमिन खे अगरि वुज़ू बि करणु न अचे ऐं वरी उलमा जी मुखालफ़त करे सभा चुप थी विया हो छो कंदा नारा हैदरी ओए फरमाना हणाता हो गया ओए फरमाना फकीरी मुनी फखरा जेके मुझे उन मजलिस में होया हुए या हुदो बोल गए बोला अमा तर्जुमो कर दो मैं अरबी भी न थोड़ा ता पाण तर्जुमो करे दिखा जो सच्ची दिखा दे कोले मासूम के सच्ची तरह से होता है की दीन हलाई वाले पानी फकीरी मुनी फखरा फकीरी कुफरा फकीरी वाजिबुल कतला फकीरी मुनी फखरा फकीरी कुफरा फकीरी वाजिबुल कतला फकीरी लफ्ज़ फकीरी जन मुझे कुफरा को बादल बराबर में फकीरी मुझे फखरा फखर कदो मानी फकीरी दे केड़ी फकीरी या मौला के अचे तो सवाल तो थी भी मने जो जवाब दे माके मुझे के नथो अचे तो हाथ बधी तो क्या तो उलमा जी मुखालफत न कंदा बर्बाद थी वेंदा से खुदा जो कसम बहा करले संदे आलम ने कढला मुजतहद आलिमान असा उन जे दर्जा खातिम हो जेको आलिम जो कायदा उनजी जुदी में सिर जो ताज जो मुखालफत करे तो इमाम जाने तो वो जाने असा में अंदर घिरी आया असा जा थी आदम पे करे जिक्र भी बुधन हर कर के बावजूद भी उलमा जब अज ताई करबला समझाई अली समझायो बच्चे आंगरियो सुकी वई पांजे खून सां दे तमाम मरी में तो को सवाब जो कोई कोने मोला पर में तो यो को करे इहो
कुफर तो करे ऐं फ़क़ीरी वाजिबुल क़त्ल जॾहिं पंहिंजे नंग खे इस्तेमाल करे इहो वाजिबुल क़त्ल ग़ुरबत जे सबब अल्लाह ताला वजह सां मदशान रखे ई दीन आसानी सां कोन बचियो आहे